दादुमा अजीज अहमद मलक जी रिपोर्ट मूजिब दादू में चोरन मस्जिद में नमाज पढ़ण वियल माज़ूर शख्स खे बि न बख्शियो। संदसि साइकिल चोरी थी वई आहे। एनसी दाख़िल कई वई आहे। सेक्शन थाणे जी हद में नामालूम चोर मस्जिद में नमाज ते वियल पेरन मां माज़ूर अलीम सोलंगी जी व्हील चेयर चोरी करे विया। मिस्किन माज़ूर अलीम सोलंगी खे साइकिल ख़ैरात में मिली हुई, साब चोरी थी वई। हलण खां लाचार माज़ूम नौजवान हाणे एसएसपी दादू खां नोटिस वठण जी अपील करे छॾी आहे। माज़ूर अलीम सोलंगी जो चवण इहो त सख़्त एज़ियत में तकलीफ़ में आहियां, थधि सबब रोडनि ते हथनि सां हलां थो मदद कई वञे। छा नालो अथई भाउ? अलीम। छा मसलो आहे? मुंहिंजी साइकिल गुम थी वई आहे। किथां? ए आज कार आहे भरिसां बस हिते नुमा पढ़ाइण ॿियो हुते। कहिड़ी साइकिल आहे? ओए ईअं फिराइण आहे, किन मिलण आहे। व्हील चेयर? हा। इहा घणे जी? इहा 16,000 जी आहे। हा हा। पर चोरी थी वई आहे छा? हा चोरी थी नुमाज़ पढ़ायां पियो। अच्छा। हा। पोइ हाणे कीअं? कोई कोन थी। तकलीफ़ अथई हाणे? हा हा। थधि में? हा। छा थियणु खपे हाणे? मूंखे खपे। छा? साइकिल खपे। अच्छा। हा। थाणे ते वियो आहीं? थाणे छा न? छो? न। ओए जिते जा मिलंदी। हाँ, नथी मिले अञा। हा।